मेहरान टीवी तरफ़ा हैदराबाद में करायल कोडी कोडी जे मुकाबलनि जी पुॼाणी थी वई। 3 ॾींहं वारनि मुकाबलनि जे फाइनल में पंजाब जी टीम मैदान मारे वरितो। मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई ऐं ॿियनि विनर तोड़े रनर अप टीमुनि में इनाम विरहाया। सिंध जे रांदियुनि वारे खाते जे सहकार सां मेहरान टीवी तरफ़ा कासमाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में सिंध जी सकाफ़त कोडी कोडी रांदि जा ज़बरदस्त मुकाबला कराया विया। 3 ॾींहं वारनि कोडी कोडी जे मुकाबलनि में सिंध ऐं पंजाब जी टीमुनि में दिलचस्प मुकाबला थिया, जंहिंमें पहलवाननि नह चोटीअ जो ज़ोर लॻायो। आख़िर ऐं 3 ॾींहं जी पुॼाणी वारी तक़रीब में मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई, आगा ज़फ़र, बशीर मोराई, हादी मोराई, इम्तियाज़ मोराई ऐं शहमीर शोरो समेत ॿियनि महिमाननि शिरकत कई। कोडी कोडी जे फाइनल मुकाबले में पंजाब जी टीम मैदान मारे वरितो। दिलचस्प फाइनल मुकाबले सभिनी माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं। रांदि जी पुॼाणी जे मौक़े ते मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई ऐं आगा ज़फ़र फातह टीम खे विनर ट्रॉफी ऐं ॿिया इनाम ॾिना, जॾहिं त रनर अप टीम जे प्लेयर्स खे बि रनर ट्रॉफी ऐं मेडल्स ॾिना विया। इवेंट में बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो करण ते बेस्ट प्लेयर जो इनाम पंजाब टीम जे अज़हर अब्बास कुरैशी खे ॾिनो वियो, जॾहिं त मैन ऑफ द टूर्नामेंट सिंध जे प्लेयर जानिब उमरानी खे करार ॾींदे खेसि इनाम ॾिनो वियो। उन मौक़े ते मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई जो त रांदियूं सिहतमंद मुआशिरे जो निशानियूं आहिनि। घुट ऐं बुसट जहिड़े हिन माहौल में रांदियूं करणु लाज़मी आहिनि। गुलाम नबी मोराई वधीक चयो त कोडी कोडी सिंध जी सकाफ़ती रांदि आहे। सिंध जे ॿियनि शहरनि में बि अहिड़नि रांदियुनि जा मुक़ाबला कराइण घुरिजनि। अॻे ॾाढो पसंदि आहे। अॻ में बि इहो प्रोग्राम थियो ऐं सलाम ॾींदुसि मुरानी साहिब खे, जेको हीउ सकाफ़त प्रोग्राम करे पियो। असांजी सिंध जूं सकाफ़तूं कोडी कोडी रांदि, मलाखड़ा, इहे असांजूं माना असुलु रांदियूं आहिनि ऐं असांखे ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे, ॾाढा ख़ुशि थिया आहियूं ऐं अलाह कंदो अञा बि जीअं वधीक कराईंदो त असां अञा बि हर ॻाल्हि में असीं तावन करण लाइ बि तयारु आहियूं। वरी तमामु बिल्कुलु सही पियो करे, असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। भाई ईअं ई थींदो त माना साह पवंदो न, ख़तमु थी वई त ख़तमु थी वई, पर जेकॾहिं हीअं थींदो त आख़िर नंढनि जवाननि में शौर ईंदो, आख़िर उहे बि सिखंदा, अची वेंदो, अलाह ख़ैरु कंदो। पर तमामु सुठो आहे। मुंहिंजी वरी सलाम थो ॾियां मुरानी साहिब खे, जेको हीउ प्रोग्राम करे थो। साईं पंहिंजो मोराई साहिब खे जस हुजे जो ही असांजूं लोकल गेम्स जेके आहिनि, अॼुकल्ह त इंटरनेशनल बि आहिनि ही, पर उन्हनि खे हिते स्टार्ट शुरू थियो। लास्ट ईयर बि असां हुआसीं ऐं टीमुनि अरेंज करणु उनखे तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं इहो थींदो रहे। इलाही लोकल रांदियूं आहिनि, हीअ आहे वॉलीबॉल आहे, ॿियूं बि रांदियूं आहिनि, पर मोराई साहिब खे शाबाश हुजे। ही नंढियूं जेके अक्सर ॿाराड़ी में गेमूं हलनि थियूं, उन्हनि खे अलाए तमामु सुठो हिकिड़ो ट्रेंड आहे जेको पंहिंजो मोराई साहिब जे तवसत सां थियो आहे ऐं हिन तरह जे प्रोग्रामनि जी असांजे नौजवाननि खे इलाही घणी ज़रूरत आहे। छाजे करे तमामु घटि प्रोग्राम अहिड़ा थियनि था जंहिंमां नौजवाननि खे एक्सरसाइज़ जो, पंहिंजी सिहतमंद सरगर्मियुनि खे वधाइण जो मौक़ो मिले। सो तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे ऐं अहिड़ा जेके आहिनि जारी रहणु खपनि प्रोग्राम, त असांजो हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो क़ाइमु थिए। बिल्कुलु तमामु सुठो सुवालु आहे। बिल्कुलु असां सभिनी जेके बि सिंधवासी आहियूं उन्हनि खे अहिड़े प्रोग्रामनि खे साराइणु खपे ऐं अॻियां अचणु खपे। नौजवाननि खे पंहिंजो अहिड़े क़िस्म जी रांदियुनि में दिलचस्पी वठणु खपे जीअं असांजा जेके क़दीमी जेके बि असांजूं रांदियूं आहिनि, असांजो जेको हेॾो बहितरीनु शानदार हेरिटेज आहे, उहो जेको आहे सो बची सघे, महफ़ूज़ रहे ऐं अॻियां वधी सघे ऐं ईंदड़ नसुलनि ताईं मुंतक़िल थी सघे। मां हे एक्टिविटी ॾिसी मेहरान टीवी खे जस थो ॾियां थो। हे एक्टिविटीज़ असां ॾिसंदा हुआसीं 1980, 84, 85 में। मुंहिंजो बाबा साईं वाइस चेयरमैन हॉकी फेडरेशन हैदराबाद जो सतार शेख साहिबु एडवोकेट हूंदो, प्रेसिडेंट हूंदो हॉकी फेडरेशन जो। मुक़ाबला ॾिसंदा हुआसीं, कबड्डी ॾिसंदा हुआसीं, साईं मरूम कमरदमा शाह साहिबु हूंदो, न्याज़ स्टेडियम में थींदा हुआ मुक़ाबला। असां ॾाढो इंजॉय कंदा हुआसीं। मां नंढो हुअसि उन महिल, लेकिन हाणे हे अची मां हिते ॾिसां पियो त मूंखे वाक़ई पंहिंजो माज़ी यादि पियो अचे त अहिड़ियूं रौनकूं, अहिड़ा मलाखड़ा, अहिड़ा मल थियणु खपनि ऐं असां जस था ॾियूं साईं मेहरान टीवी खे त अहिड़ा मुक़ाबला कराए पई ऐं असां उमेद था कयूं त आइंदा बि इंशाअल्लाह कराईंदी रहंदी। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पिछले साल हम मेहरान टीवी की जानिब से पंजाब से आए थे तो हमको शिकस्त मिली थी। इंशाअल्लाह बफज़ल खुदा अल्लाह के करम से आज हमने फिर को फतह किया है। इंशाअल्लाह आइंदा भी हमारा हौसला बुलंद रहेगा और हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं मेहरान टीवी वालों के और सिंध के जितने भी मौजूद मेहमान जो हमारे दोस्त हैं, अपने कीमती टाइम में से वक्त निकाल कर हमारी खेल कूद को टाइम देते हैं। और सिंध के नौजवानों को मैं ये पैगाम दूँगा, नशे से इनकार, खेल से प्यार। अस्सलाम वालेकुम या अली मदद। भाईजान बहुत अच्छे गुजरे, 3 दिन में बहुत मज़ा आया। आज फाइनल था, आज फाइनल हमने जीता है, बहुत खुशी हुई हमें। जो भी हमारे दोस्त देख रहे हैं
वो सबको मेरी तरफ से मुबारक हो। सिंध चैनल वालों के बहुत शुक्रिया, बहुत मेहरान टीवी वालों ने बहुत हमें इज़्ज़त दी, बहुत अच्छा खाना वाना दिया, रैश दी, बहुत मज़ा आया। हमारे इंशाल्लाह बहुत अच्छे दिन गुजरे, हमें इधर फुल प्रोटोकॉल मिला है और सिंध की जो कौम है वो बहुत मेहमान नवाज है, हमें बहुत इज़्ज़त मिली है, बहुत इधर हमने फुल एंजॉय किया है, आवाम को भी मज़ा आया, हमको भी मज़ा आया और हम शुक्रिया अदा करते हैं मेहरान टीवी का जिन्होंने इतना अच्छा मैच किया है, हमें प्रमोट किया है, हमें ऐसे बुलाते रहेंगे, हम इंशाल्लाह आते रहेंगे और मेहरान टीवी का बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने इतना बड़ा तावन किया, इतना बड़ा इधर मैच करवाया।